अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। तव्हां सभु क़ुरान शरीफ़ जी मोहब्बत में भलारे मौके ते ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब ते अल्लाह ताला जे घर में जमो थिया हो। मां दुआ तो कयां अल्लाह ताला तां सां समूरन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, ही रहमतुन ऐं बरकतुन वारो महीनो रमज़ान शरीफ़ हली ऐं चली रहियो आहे। हिन जो पहिरियों ॾहों गुज़री चुको ऐं हाणे ॿियो ॾहों बि ख़त्म थियण वारो आहे। ही महिमान महीनो अनकरीब अलविदा करण वारो आहे। तंहिंजे करे मां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ ऐं गुज़ारिश कंदुमि त महिरबानी फरमाए
जिन रमज़ान शरीफ जो क़दुर न कयो आहे हाणे भी वक्त तो टाइम तो जेके रहा कया रोज़ा आहिनि उहे रखो ऐं जेके तव्हां कज़ा थी चुका आहिनि उहे वरी बाद में मेहनत करे रखण जी कोशिश कजो। मां सभिनी दोस्तनि खे सभिनी अमड़नि ऐं भेनरनि ऐं न्याणियुनि खे लाउड स्पीकर जे ज़रिए गुज़ारिश करण आयो आहियां त महिरबानी करे एतिकाफ़ में वेहण जी कोशिश कजो। एतिकाफ़ जी वॾी फज़ीलत आहे, वॾो मर्तबो आहे, वॾो शान आहे, वॾो मान आहे। नबी साईं फरमायो जेको एतिकाफ़ में वेहे थो अल्लाह ताला उनखे शबे क़दर वारी रात जो सवाब नसीब थो फरमाए। साईं फरमायो को एतिकाफ़ जे नियत सां वेही तो रहे, कुरान शरीफ जी तिलावत न करे सघियो, इबादत न करे सघियो, सजदा रुकू न करे सघियो, नमाज न पढ़ी सघियो, ज़िक्र अज़कार न करे सघियो, सुम्हियो पियो आहे। अल्लाह ताला उन रात जेकॾहिं लैलतुल क़दर वारी रात आणे थो हे निंड में आ, पर अल्लाह एतिकाफ़ जे वेहण जे सदके उन मर्द के उन माईअ के निंड में भी लैलतुल क़दर शबे क़दर वारी रात जो सवाब नसीब फरमाए। हिकड़ी रात में 84 सालनि जी इबादत जो सवाब नसीब थो करे छॾे। अज़ीज़ो एतिकाफ़ में वेहण जी कोशिश कजो। सच्ची ॻाल्हि इहा आहे त अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे, उहा ख़ुशी रमज़ान जी अॼु मुसलमाननि में नज़र नथी अचे। मां नंढो हूंदो हुउसि, मूंखे यादि आहे रमज़ान जो चंड बीहंदो हो, वॾी मुसलमाननि में ख़ुशी पैदा थींदी। जीअं ई चंड बीहे त मस्जिदियूं भरिजी वेंदियूं, बेनमाज़ी भी नमाज़ी थी वेंदा, सब रोज़ा रखंदा, सब कुरान जी तिलावत कंदा। ऐं मां हैरान थींदो हुउसि, नंढड़ो हुउसि, एॾो शौक़ रमज़ान जे रोज़नि जो। मर्द त रोज़ा रखनि, मायूं त रोज़ा रखनि, पर नंढड़ा ॿार बि रोज़ा रखंदा। ऐं मां नज़र कंदो हुउमि, नंढा हुयासीं असां ॾिसंदासीं मस्जिदियूं माण्हुनि सां भरिजी वेंदियूं, तॾहिं बि माण्हू खुटंदा न हुआ एतिकाफ़ वारा। घरनि में औरतूं मस्तूरात एतिकाफ़ जो इत्माम कंदियूं। ऐं हाणे दिल रोए थी, सच्ची ॻाल्हि इहा आहे। मां अॻिले रमज़ान में जाथे भी जलसे ते वियुसि, जाथे भी ख़त्मुल क़ुरान जी दुआ ते वियुसि, माण्हू चवनि पिया अची साईं हिन मस्जिद में भी कोई एतिकाफ़ लाइ न वेठो, हिन मस्जिद में भी कोई एतिकाफ़ लाइ न वेठो। अल्लाह, जॾहिं खां वठी इहे टच मोबाइलियूं आयूं आहिनि, मुसलमाननि खां रमज़ान जो एतिराम भी ख़त्म थी वियो। रमज़ान जा रोज़ा हुया, रमज़ान जी इबादत ख़त्म थी वई, एतिकाफ़ में वेहण जे लाइ तयार न आहियूं। ॿाहिरि नज़र था कयूं रोडनि रस्तनि ते, माण्हू जानवरनि वांगुरु ढोरनि ढगनि वांगुरु खाईंदा था वधनि, ज़रे बराबर भी शर्म न आहे, हया न आहे। त रमज़ान जो महीनो आहे, को ख़्याल कयो। होटल खुलिया पिया आहिनि सरेआम, फल फ्रूट पिया आहिनि सरेआम, माण्हू वठनि था खाइनि था। तॾहिं त अल्लाह ताला जूं कावड़ जूं झलकियूं नज़र पियूं अचनि। तॾहिं त रमज़ान जहिड़े भलारे महीने में भी बरसात पे मथों फेरा ॾिना।
फसल तैयार लगा पिया मानू परेशान थिया त अल्लाह आराम करे जे मींह वठो गड़ो पियो त फसल ये भी हरिया वेंदा अग में बरसात तबाही दिनी बर्बादी कई मुझा अजीजो मुझा दोस्तो मां चवंदो आहियां त कीअं वाइज़ कजे कीअं तक़ीर कजे कीअं क़ुरान शरीफ पढ़जे जो असांजे मुसलमाननि भाइरनि में को दीन जो सोजरो पैदा थिए का ईमान जी बत्ती बरी पवे उन्हनि जी अॼु ईमान जी बत्ती विसामी वई आहे नाले जा मुसलमान बचाऊं ॾींहं राति इन टच में फाथा पिया आहिनि असांजा मर्द असांजूं मायूं हिन मोबाइल में खुदा जो वास्तो तो मेहरबानी करे पाण संभालियो ये यहूदन नसारन जी चाल आहे जो असांजे हथ में इहा मोबाइल पकड़ाए असां हूं मस्जिद खसे विया या टच मोबाइल हथन में पकड़ाए असां हूं निमाज़ खसे विया या टच मोबाइल हथन में पकड़ाए असां हूं कुरान मजीद खसे विया या टच मोबाइल हथन में पकड़ाए असां हूं रमज़ान जो एहतराम खसे विया चङा भला माण्हू रमज़ान शरीफ में न टच मोबाइल के जरिए वेठा फिल्मूं था ॾिसनि वेठा गाना था हलाइनि वेठा ड्रामा था हलाइनि वेठा टिकटॉक जा वीडियो था ॾिसनि वेठा पंहिंजे रब के नाराज़ था करनि वेठा रब के कावड़ाइनि था ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुग़ेरी बिरादरी वारो ओ ॿियनि क़ौमनि सां तालुक़ रखण वारो बराबर अल्लाह ताला हिन महीने में वॾियूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे हिन महीने जी हिक हिक घड़ीअ में हिक हिक सेकंड में अल्लाह ताला रहमत ही रहमत नाज़िल फरमाईंदो आहे ॾींहुं राति बेशुमार अल्लाह जी रहमत वसदी आहे पर हो मुंहिंजा अज़ीज़ो वरी इन ही रमज़ान जे महीने में गुनाहनि जे करे अल्लाह खे वरी कावड़ वेंदी आहे तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणु आहियां मेहरबानी करे पंहिंजे रब के कावड़ायो न पंहिंजे रब के नाराज़ न कयो मेहरबानी करे अचो पंहिंजे अल्लाह जे दरवाज़े ते मर्द मस्जिद में अचो मायूं मसलन ते बीहनि सच्ची दिल सां हिन महीने रमज़ान शरीफ वारे में अल्लाह ताला को माफ़ी वठो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे तव्हां रब साईं सां सच्ची दिल सां वाइदो कयो त अॼु खां बाद में गुनाह न कंदासीं नमाज़ पढ़ंदासीं क़ुरान जी तिलावत कंदासीं हाँ हाँ मस्जिदूं आबाद कंदासीं नेकियूं पाण में पैदा कंदासीं तव्हां हिकु दफ़ो अल्लाह साईं सां सच्चा थियो अल्लाह फरमाए थो मां उमिरि जे गुनाहनि खे लीक ॾेई धोई त पोइ तव्हांखे अहिड़ो अछो हुजरो करे छॾियां ॼण अमर जे पेट मां हाणे ॼमिया हो तव्हांजे सॾण में देर आहे मुंहिंजे जी करण में देर न आहे हिकु दफ़ो तव्हां सच्ची दिल सां मूंखे सॾु कयो मां तव्हांजी दुआ क़बूल फरमाए बिना देर जे तव्हांजा सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे तव्हांखे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾियां मुंहिंजा अज़ीज़ो अचो पंहिंजे रब ॾे अचो सॾे थो अल्लाह कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया नीबू इला रब्बिकुम वस्लिमू लहु या इबादियल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम अञा अस्तिदार हैदराबाद में वठी गाड़ी मां हलाई आहे
ऐं थकी वरी तव्हां ईअं पिया हो ॼणो कराची मां टेलो लाइ हाणे लथा हो। असांजो भाउ ख़लीफ़ो ख़ान हिम्मत वरी थो करे त तव्हांखे चुस्त करे, पर तव्हांजी सफ़ा बैटरी लो थी वई आहे। हाणे इहा चार्ज थिए कीअं? भत बि आहे, अलाह ख़ैर कंदो, परेशान न थियो। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। अञा ईमानी जज़्बे सां अचो अल्लाह जे दरवाज़े ते अचो। काॾे था भॼो अल्लाह खां? काॾे वेंदो? काॾे था डुको? ओ मुंहिंजा अज़ीज़, ओ मुंहिंजा भाइर, 11 महीना अल्लाह ताला जी रहमत गुनाहगार बानने बानन जे लाइ इंतज़ार में हूंदी आहे। पर हिन रमज़ान शरीफ वारे महीने में अल्लाह ताला जी एॾी रहमत घुमंदी ऐं फिरंदी वधंदी आहे। काथे न गुनाहगार अल्लाह जी रहमत उन्हनि खे ज़ोरीअ जी भाकुर पाईंदी आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़, ओ मुंहिंजा भाइरो, हे रमज़ान शरीफ वारो महीनो आहे जंहिं महीने में अल्लाह ताला मग़रिब खां वठी फजर ताईं हर रात दुनिया वारे आसमान ते लही करे ऐं ऐलान फरमाईंदो आहे त आहे को परेशान हाल, मां खां दुआ घुरे इन रातनि रमज़ान वारनि में त मां अल्लाह उन जूं परेशानियूं रफ़े दफ़े कयां। आहे को मसइलनि में मुंझल, हिन रातनि में मूंखां दुआ घुरे त मां अल्लाह उन जा मसइला आसान कयां। आहे को बीमार, हिन रमज़ान जी भलारनि रातनि में मुझे इबादत करे, मुझा सजदा दे, मुझा रुकू करे, मुझे कुरान जी तिलावत करे, मूंखां दुआ घुरे त मां सेहत नसीब फरमाया। आहे कोरे औलाद, हिन भलारी रातनि में मूंखां दुआ घुरे त मां अल्लाह औलाद सां नवाज़िया। ओ मुंहिंजा अज़ीज़, ओ मुंहिंजा भाइरो, पाण अल्लाह साईं मग़रिब खां वठी वेंदे फजर ताईं दुनिया वारे आसमान ते नुज़ूल फरमाए ऐलान कंदो आहे को वीचारो हाँ मायूस ज़िंदगीअ मां अचे, मां अल्लाह जी दरबार ऐं दरगाह में अची मूंखां रहमत हासिल करे त मां ज़िंदगी में फ़र्ज़ आणे छॾिया। अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाअ व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम मअल्लाह इलाहुम मअल्लाह इलाहुम मअल्लाह इलाहुम मअल्लाह इलाहुम मअल्लाह क़लीलन मा तज़क्करून। अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां हिन रातनि में अल्लाह पाण ऐलान कंदो आहे काथे न गुनाहगार, काथे न ज़ानी, काथे न शराबी, काथे न व्याज खोर, काथे न रिश्वत खोर। अल्लाह पाण सॾ कंदो आहे काथे न बेनमाज़ी, काथे न बेरोज़ात। अचन मां अल्लाह जे हाँ अचन जे इंतज़ार में आहे। हिकु दफ़ो अचन मां खां माफ़ी वठन, मां अल्लाह साईं खे अर्ज़ करन, मूंखां दुआ घुरन
उजीब दावत दाई इज़ा दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। ओ मुग़ीरी साहब बिनकुम सद्दाल कुरान वारो अल्लाह जी ज़ात जो कसमा नबी सैयद फरमायो अल्लाह सही इन रमजान जे भलारे महीने में ऐलान कंदो आहे काथे इन जहन्नम जी बाहि जे वञण वारा इन महीने में मां अल्लाह साईं सां सचा थियनि त मां अल्लाह जहन्नम जे बाहि खां बचाए जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाया। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे मोदबाना गुज़ारिश करण आयो आहियां अलाए वरी ॿीहर ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ वारो महीनो अचे अलाए न अलाए ॿीहर ज़िंदगीअ सां एतिरो साथ ॾे अलाए न जो असां रमज़ान शरीफ ताईं पहुचूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो महिरबानी करे हाणे बि वक़्तु अथव 11-12 ॾींहं अञा पिया आहिनि रमज़ान जा। अचो ओ मुंहिंजो मणियो ओ मुंहिंजो भेनरियो तव्हां मुसलन ते सचा थी बीहो। ओ मुंहिंजा भाइरो तव्हां मस्जिदनि में अची अल्लाह साईं सां सचा थियो अजी अल्लाह खां माफ़ी वठो। रब फरमाए थो मुंहिंजी रहमत तव्हांजे इंतज़ार में आहे मुंहिंजी बाज तव्हांजे इंतज़ार में आहे मुंहिंजो करम तव्हांजे इंतज़ार में आहे मुंहिंजो रहम तव्हांजे इंतज़ार में आहे। रब फरमाए थो अचो त सयूं मुंहिंजे दरवाज़े ते मां तव्हांखे मयार बि न ॾींदोमांव मां अल्लाह साईं तव्हांजे लाइ दर बंदि न कंदोमांव दर खोलियो वेठो आहियां। पहाड़नि जेॾा तव्हांजा गुनाह आसमान में सितारनि जेतिरा तव्हांजा गुनाह या अञा बि घणा वारीअ जे ज़वात खां बि वधीक तव्हांजा गुनाह पर मां अल्लाह जी रहमत रमज़ान में अञा वॾी आहे हूअं बि मुंहिंजी रहमत वसी आहे पर रमज़ान में त मां अल्लाह घणे मां घणा गुनाहगार माफ़ कंदो आहियां घणे मां घणा जहन्नम जी बाहि खां आज़ाद कंदो आहियां। नबी साईं फरमायो रमज़ान जो महीनो मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। साईं फरमायो गुनाहगार ओ साईं फरमायो पापियो रमज़ान जे भलारे महीने में अल्लाह साईं सां सचा थियो अल्लाह खां माफ़ी वठो नेक थियो नमाज़ी थियो रोज़नि जो इत्माम कयो मन अल्लाह साईं रमज़ान जे सदके तव्हांखे सॼी उमिरि जे लाइ नेक बणाए मन रमज़ान जे सदके अल्लाह तव्हांखे सॼी उमिरि जे लाइ नमाज़ लाइ क़बूल फरमाए मन रमज़ान जे सदके अल्लाह साईं सॼी उमिरि जे लाइ तव्हांखे मस्जिद लाइ क़बूल फरमाए मन रमज़ान जे सदके अल्लाह तव्हांखे सॼी उमिरि जे लाइ कुरान मजीद लाइ क़बूल फरमाए। साईं फरमायो तव्हां रमज़ान में अल्लाह साईं सां सचा थियो त मन अल्लाह रमज़ान जे सदके तव्हांखे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾे। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी فبأي آلاء ربكما تكذبان। अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो वक़्तु तो ज़िंदगी ते भरोसो न आहे। अगले साल रमज़ान में अलाए केतिरा असांजा मिट माइट जीअरा हिन साल वीचारा नज़र नथा अचनि। ख़ुदा जा बानो गनीमत समझो रमज़ान शरीफ वरी ज़िंदगी में आयो त हयाती में आयो त रमज़ान जे पैकेजनि मां फ़ाइदो वठो। नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब फर्ज पढ़ो तो 70 फर्जन जो सवाब रुपयो दो तो 70 रुपयन खैरात जेतिरो सवाब
एकड़ो कुरान शरीफ जो खत्म करो तो 70 खत्मन जो सवाब बनता कया वजन जहन्नम जा दरवाजा रमजान जे महीने में जन्नत जा 3 दरवाजा रमजान जे महीने में खोलिया था वजन ऐं रमजान जे चंड पीअण सां अल्लाह ताला जिन शैतानन के ज़ंजीरन में जकड़ाए समुंड जे किनारन ते फिटो कराईंदो आहे ऐं अल्लाह ताला फरमाईंदो आहे शैतानन के त 11 महीना तव्हां मुंहिंजनि बानरनि ऐं बानरनि खे मूंखां परे कयो तंहिंजे करे हाणे तव्हां ॿुधिजो त मन बानड़ा माॾे अचनि मन मुंहिंजूं बानड़ियूं मूंॾे अचनि मन मूंखां माफ़ियूं वठनि मन मूंखां रहम हासिल कनि मन मूंखां बाज वठनि त मां अल्लाह जन मूंखां बचाया आहिनि जन्नती बणाया आहिनि एॾो अल्लाह जो प्यार रमज़ान में हूंदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उहे भागन वारा आहिनि उहे बख़्तन वारा आहिनि जेके रमज़ान जा रोज़ादार कनि उहे भागन ऐं बख़्तन वारा आहिनि जेके रमज़ान शरीफ़ जो एतिराम था कनि उहे भागन ऐं बख़्तन वारा आहिनि जेके रमज़ान में पक्का निमाज़ी था थियनि उहे भागन ऐं बख़्तन वारा आहिनि जेके रमज़ान में तरावीह निमाज़नि जो एतमाम था कनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नबी साईं फरमायो वाह जो अल्लाह साईं इन रोज़नि जे करे रमज़ान जे करे पंहिंजनि बानड़नि ऐं बाननि जे मथां रहम जी नज़र फरमाईंदो आहे करम जी नज़र फरमाईंदो आहे बाज जी नज़र फरमाईंदो आहे नबी साईं फरमायो अस्सौमिली वाना अजज़ी बिह नबी साईं फरमायो अल्लाह फरमाए थो मलाइको नमाज़ तो पढ़े इन जो सवाब तव्हां लिखो हे हज तो करे इन जो सवाब तव्हां लिखो हा खैर खैरात तो ॾे इन जो सवाब तव्हां लिखो साईं फरमायो अल्लाह तो फरमाए हे ज़कात तो ॾे इन जो सवाब तव्हां लिखो पर जॾहिं रमज़ान जे रोज़नि जो वारो थो अचे अल्लाह फरमाए थो तव्हां इन जो सवाब नथा लिखी सघो इन जो सवाब मां अल्लाह इन खे ॾींदुमि अस्सौमिली वाना उजज़ा बिह नबी साईं फरमायो रब हीअं बि फरमाए थो और रमज़ान जे रोज़नि रखण वारो रब तो फरमाए रोज़ेदार मुंहिंजे लाइ रोज़ो थो रखे सॼो ॾियारो बुख उञ ते थो गुज़ारे मां अल्लाह खे इन जो रोज़ो एॾो पसंदि आहे जो इन जो बदिलो मलाइको मां ख़ुदि ख़ुदा ताला नबी साईं तॾहिं त फरमायो लिस्साइम फरातान फरातुन इंद फत्री व फरातुन इंद लिकाए रब साईं फरमायो रोज़ेदारनि जे लाइ अल्लाह फ़रतूं रखियूं आहिनि हिकिड़ी दुनिया में ॿी आख़िरत में दुनिया में इहा अल्लाह फ़रज़ रखी अथनि जो सॼो ॾियारो बुख उञ ते गुज़ारे शाम जो मग़रिब जे टाइम ते इफ़्तारी कंदा आहिनि त सॼे ॾींहं जो हा थक सॼे ॾींहं जी बुख सॼे ॾींहं जी उञ घड़ीअ में इफ़्तारीअ में लही वेंदी आहे वाह जो रोज़ेदार खे पाणी पीअण में इफ़्तारीअ में मज़ो ईंदो आहे वाह जो रोज़ेदार खे इफ़्तारीअ में शरबत पीअण जो मज़ो मिलंदो आहे वाह जो रोज़ेदार खे इफ़्तारीअ में फल ऐं फ्रूट खाइण जो मज़ो ईंदो आहे वाह जो रोज़ेदार खे इफ़्तारीअ में मानी खाइण जो मज़ो मिलंदो आहे वाह जो रोज़ेदार खे इफ़्तारीअ में कोफ्ता ऐं कोरमा ऐं कुकर ऐं मछन खाइण जो मज़ो मिलंदो आहे नबी साईं फरमायो हिकिड़ी रोज़ेदार जे लाइ अल्लाह फरमाए थो फ़र्ज़ दुनिया में रखी नमाज़ जो सॼो ॾींहुं रोज़ो रखंदो आहे बुख काटींदो आहे शाम जो इफ़्तारी महिल वाह जो मां अल्लाह आराम नसीब कंदो आहियां ऐं ॿी फ़र्ज़ रोज़ेदार जे लाइ मां इहा रखी आहे जो रैयान नाले मां अल्लाह रोज़ेदारनि जे लाइ अलग बिश्त जी सोसाइटी तैयार फरमाई आहे नबी साईं फरमायो रब फरमाए ॿियों दिन में घणी फैसिलिटियूं आहिनि घणा ई फ़ाइदा आहिनि
पर वॾे मां वॾो इहो फ़ाइदो अल्लाह ज़यान सोसाइटी में रोज़ेदारनि जे लाइ रमज़ान जो एहतराम करण वारनि जे लाइ ही रखियो आहे जो घड़ीअ घड़ीअ अणघुरियो पंहिंजो रब उन्हनि खे दीदार कराईंदो घड़ीअ घड़ीअ अणघुरियो रब पंहिंजो उन्हनि खे कचहरी ऐं ज़ियारत कराईंदो घड़ीअ घड़ीअ अल्लाह उन्हनि खे पाण ॾेखारींदो फमन कान यरजू लिक़ाअ रब फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां कमाए विया रोज़ेदार सची ॻाल्हि कमाए विया रमज़ान जे एतराम करण वारा मर्द ऐं मायूं ऐं बदबख्तन तबाह थी विया इहे माण्हू जेके रमज़ान जो हयाउ नथा कनि रमज़ान जो अदब नथा करनि एतराम नथा कनि रोज़ा नथा रखनि इहे रुसवा ऐं ख़्वारनि दुनिया में बि बर्बादन आखिरत में भी इन्हनि जे लाइ अज़ाब आहे अल्लाह चङा भला नथा रखनि रोज़ा रमज़ान शरीफ़ चङा भला मां अखियुनि सां ॾिठा बहाना कयूं वेठा त असांखे शुगर न थिए रोज़ो रखण ते बहाना कयूं वेठा आहिनि त असांजे पेट में सूर थो पए बहाना कयूं वेठा आहिनि त असांखे मथे में बुख जे करे सूर थो पए बहाना कयूं वेठा आहिनि त असां बीमार था थियूं बहाना कयूं वेठा आहिनि त असां मज़दूरीअ लाइ था वञूं ओ मुंहिंजा भाउ जेकॾहिं रमज़ान में तूं मज़दूरीअ ते न वएं त छा थी पवंदो केड़ी क़यामत ईंदी ईमानदार तमां उहे बि ॾिठा अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रोज़ा रखी वीचारा सिर तगारी खणंदा रहंदा आहिनि हाणे बि अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि हाणे बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके रमज़ान जा रोज़ा रखनि था वीचारा सॼो ॾियारो उस ते बीठा आहिनि सॼो ॾियारो निटण में पिया था सड़नि तव्हां छा जूं अटकलां कयूं आहिनि इन रमज़ान जे रोज़नि में जंगे बदर लगी आहे नबी साईं जा गुलाम वीचारा रोज़नि जी हालत में लड़ंदा रहिया विढ़ंदा रहिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो 14 नबी साईं जा गुलाम जंगे बदर में शहीद थिया रोज़े जी हालत में हे कहिड़ियूं तव्हां अटकलां छो कयूं हज़रत अली फरमाए थो ओ हज़रत अली जा परवानो ओ हज़रत अली जा आशिक़ हज़रत अली फरमाए थो मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी पसंद आहे हाँ हाँ उन्हारे जा ॾींहं हुजनि गर्मियुनि जा ॾींहं हुजनि मुंहिंजे वाद ते रमज़ान जा रोज़ा हुजनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो वाह जो हज़रत अली परवानो हो रमज़ान जे रोज़नि जो वाह जो हज़रत अली परवानो हो कुरान शरीफ जी तिलावत जो वाह जो हज़रत अली साईं परवानो हो मस्जिद जो वाह जो परवानो हो ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जी नमाज़ जो मां हज़रत अली जी केड़ी वाखाण करे केड़ी वाखाण कयां हज़रत अली जो शान मां तव्हांखे कीअं ॿुधायां वाह जो हज़रत अली अज़मत वारो आहे वाह जो हज़रत अली मान ऐं शान ऐं मर्तबे वारो आहे वाह जो हज़रत अली साईं जी फज़ीलत आहे मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो असदुल्लाह अली तुम अल्लाह जो बबर शेरा मुझे प्यारे नबी हज़रत अली के फरमायो अली तुम जो भावा अंत वली दुनिया वल आखिरत दुनिया में भी मुझे भाव आखिरत में भी मुझे भाव वाह जो हज़रत अली जो मर्तबो आहे जो नबी साईं पंहिंजी न्याणी फातिमा ज़हरा जेका नबी साईं जे जिस्म जो टुकड़ो ही पाण फरमान ते बुज़ाद मिनी तुझे हाव जो टुकड़ो आहे फातिमा तुमखे वॾी प्यारी आहे प्यारे मां प्यारी
जेका खातून जन्नत ओ मुझा अजीजो साईं फरमायो तुम एडी प्यारियां फातिमा एडी प्यारियां जो जिस टाइम मोहम्मद करीम तोखे न ॾिसंदो आहे मूंखे मज़ो न ईंदो आहे। एड़ी प्यारे मां प्यारी न्याणी जंहिंजे लाइ नबी साईं इस्तक़बाल में उथी बीहंदा अम्मा फरमाईंदी फातिमा बाबा साईं तव्हां मूंखे ॾिसी छो था उथो? पाण फरमाईंदा ओ मुंहिंजी न्याणी तूं मूंखे ॾाढी प्यारी आहे तुझे लाए रहमत जा मलाइक इस्तक़बाल में उथी बीहंदा मां मोहम्मद करीम भी प्यार ऐं कुर्ब में तुझे लाए इस्तक़बाल में बीहंदो आहे। ए प्यारी न्याणी नबी साईं हज़रत अली सां परणाई। हज़रत अली जो वॾो मर्तबो आहे पर हज़रत अली जो वॾो शान वॾो मर्तबो वॾी इज़त तॾहिं थी जॾहिं नबी साईं जो सहाबी बणियो आहे नबी साईं जो ग़ुलाम बणियो आहे नबी साईं जो आशिक बणियो आहे नमाज जो पाबंद बणियो आहे कुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम ऐं मुफ्ती ऐं कारी बणियो आहे कुरान जो आमिल बणियो आहे। हज़रत अली तॾहिं फज़ीलत वारो बणियो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मस्जिद जो आशिक गुज़रियो आहे मस्जिद जो परवानो गुज़रियो आहे पुछण वारे कंहिं पुछा कई हज़रत अली खां वली ॾे हाल वाल मस्जिद में मज़ो या जन्नत में मज़ो चई यार आखों था पुछा कयो त मस्जिद में मज़ो आहे जन्नत में एतिरो मज़ो न आहे जेॾो मुंहिंजे लाइ मस्जिद में मज़ो आहे। चवंदा साईं जन्नत भी मज़नि सां भरी पई आहे वाह जो जन्नत में हूर आहिनि वाह जो जन्नत में गिलम ऐं गालीचा आहिनि वाह जो जन्नत में नहरियूं शराब तौरा जूं खीर जूं नहरियूं माखियुनि जूं नहरियूं थधे पाणीअ मिठे पाणीअ जूं नहरियूं हा ख़ालिस पाणीअ जूं नहरियूं वाह जा मज़ा आहिनि जन्नत जा। अखियुनि मां पाणी हज़रत अलीअ खां वही आयो फरमाए थो यारो बराबर वॾो मज़ो आहे जन्नत में पर ॻाल्हि इहा आहे जन्नत में मालीअ जो नफ़्स ख़ुशि थींदो मस्जिद में मालीअ जो रब ख़ुशि थींदो आहे तंहिंजे करे मालीअ खे पंहिंजी ख़ुशीअ खां वधीक अल्लाह जी ख़ुशी प्यारी आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो एॾो हज़रत अली साईं जो मस्जिद सां प्यार हो अनल मसाजिद लिल्लाह फला तदूम अल्लाह आदा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां शर्म नथो अचे ज़ाया नथो अचे हेदरी पाण खे सॾाए थो नमाज़ नथो पढ़े हया नथो अचे हेदरी पाण खे सॾाए थो मस्जिद में नथो अचे हेदरी पाण खे सॾाए थो रोज़ा नथो रखे अल्लाह हज़रत अली जी शहादत ॾिसो त नमाज़ जी महिनत में थी आहे अलाए छा थी वियो आहे मुस्लमाननि बस नारनि ते पाण खे बीहारे पाण खे शैतान जे धोखे में फासायो नारा हणो त बस बेड़ा हिकिड़ा नारे हेदरीअ जे नारे में फाथा बयान छड़ी न नमाज़ आहे न क़ुरान जी तिलावत आहे न मस्जिद आहे न रोज़ो आहे छड़ी वेठा नारा हणंदा छड़ी वेठा ॾींहं ॾींहं कंदा ऐं हिकिड़ा वरी नबी साईं जा नारा हणंदा ग़ुलामी रसूल में मौत भी कबूल है मौत कबूल आहे बाक़ी नमाज़ नथी वणे मौत कबूल आहे बाक़ी मस्जिद नथी वणे मौत कबूल आहे बाक़ी कुरान शरीफ नथो वणे मौत कबूल आहे बाक़ी नबी साईं जी हीअ सुन्नत दाढ़ी सुहारी नथी वणे मौत कबूल आहे नबी साईं जी ग़ुलामीअ में बाक़ी राग जो बाइकाट करण लाइ तयार न आहियूं मौत कबूल आहे बाक़ी हा दामन खे छॾण लाइ तयार न आहियूं मौत नबी साईं जी ग़ुलामीअ में कबूल आहे बाक़ी रमज़ान जो एहतराम करण लाइ तयार न आहियूं रोज़ा रखण लाइ तयार न आहियूं। ओ मुसलमानो काथे शैतान जे धोखे में फादा हो हिकिड़ा वेठा पीरान पीर जा नारा हणंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो छड़ी नारनि सां फ़ाइदो न मिलंदो सच्चा नबी साईं जा आशिक़ बणिजी ॾेखारियो
सच्चा नबी जा गुलाम बणी ॾेखारियो सीरत ऐं सूरत मुहम्मदी पैदा कयो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान शरीफ़ जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो जे नारन ते फ़ाइदो छड़ी हुजे हा त हज़रत अली साईं खंजर पाण ते न लॻराया नमाज न पढ़िया छड़ी नारन ते कम हलिया त हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में बच्चा ॿार न कुसाया पाण शहीद न थिया। छा क्यों मुसलमानन के कीअं तबलीग क्यों अल्लाह जाने दो भजी पिया होॾे डुकी वरी होॾे था डुक वाइद करे करे थकी पिया काथे 1.5 कलाक वाइद काथे 2 कलाक वाइद काथे 2.5 कलाक वाइद काथे 3 कलाक भी वाइद कयूं था पर मुसलमानन जो हाल इहो आहे हिकु तो क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ माण्हू तयार न आहिनि माण्हुनि खे मस्किरिन में ॿियो मज़ो अचे माण्हुनि खे भोगन में ॿियो मज़ो अचे माण्हुनि खे टहकण में ॿियो मज़ो अचे माण्हुनि खे खिलण में ॿियो मज़ो अचे अल्लाह अकबर कबीरा माण्हू फनकारनि में फासी आहे माण्हू ॻाइणनि में फासी आहे मुसलमान अलागने साजने ड्रामन में फासी दिल जे दर्द सां थो चवां अॼु क़ुरान मजीद जे ॿुधण वारा तमाम थोरा माण्हू आहिनि वरी जेकॾहिं आहिनि थोरा माण्हू क़ुरान मजीद जे ॿुधण वारा उहे बि रुॻी चस्का था वठनि अमल करण लाइ तयार न आहिनि वाइदनि ॻोथनि था वरी सागा चुग सागा लाटू अल्लाह जो वास्तो दो मुसलमानो ओ मुगेरी बिरादरी वारो ॿियनि क़ौमनि सां तालुक़ रखण वारो अॼु मां हेॾो दूर दराज खां हैदराबाद खां सफ़र करे तव्हांजे हिन तक़रीब ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते जलसे में तव्हांखे मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां गुज़ारिश करण आयो आहियां अमिड़नि खे भेनरनि खे तव्हां ॿाहिरनि खे अल्लाह जो वास्तो अथव संभालियो पाण मेहरबानी करे सियाणा थियो असां दुनिया में दुनिया कमाइण जे लाइ न आया आहियूं असां दुनिया में रुगी शादी न करण लाइ न आया आहियूं असां दुनिया में रुगी ॿार ॼाइण जे लाइ न आया आहियूं असां दुनिया में रुगी टच मोबाइल हलाइण जे लाइ न आया आहियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ असां दुनिया में आया आहियूं पंहिंजे अल्लाह खे परचाइण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं आख़िरत पंहिंजी सिंगारण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं जहन्नम जी बाहि खां बचण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं जन्नत कमाइण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं क़बर जे अज़ाब खां बचण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं क़बर जी तयारी करण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं मौत जी तयारी करण जे लाइ अल्लाह जो वास्तो दो मेहरबानी करे संभालियो पाण रोज़ मौत जा चक्कर लॻा पिया आहिनि रोज़ माण्हू पिया मरण कंहिंजा गुर्दा था फेल थियनि कंहिंजे मथे में सूर थो पवे वीचारो मरी थो वञे को वीचारो हार्ट अटैक में हलियो थो वञे
कंहिंजो दिमाग़ जो रगा जूं फाटी पवंदो हुजे को वीचारो एक्सीडेंट में चिथजी मरी थो हुजे को कीअं थो मरे को कीअं थो मरे रोज़ बरोज़ मरमराया रोज़ बरोज़ दुनिया जो जहान माण्हू छॾींदा था वञनि क़ब्रिस्तान बर्बाद था वञनि वञी नज़र त कयो क़ब्रिस्तान ॾे वञी निहारियो त सयूं असांजा अब्बा असांजा दादा असांजा परदादा असांजा करदादा असांजा करदादा असांजा मित्र असांजा माइट असांजे भेनरियूं असांजा भाइर असांजा दोस्त असांजा पिरी प्यारा कीअं वीचारा क़ब्रुनि में पिया आहिनि मण मिटनि जा मथां अथनि कीअं वीचारा क़ब्रिस्तान जे झंगल में रहिया पिया आहिनि कीअं वीचारा किवलनि ऐं माकोड़नि में रहिया पिया आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो इन वक़्त खे इन घड़ीअ खे पंहिंजे दिमाग़ में विहारियो त इहो वक़्तु असां ते बि अचिणो आहे इहा घड़ी असां ते बि अचणी आहे तंहिंजे करे पोइ तव्हां अल्लाह जी ज़ात जो क़समात नेक बणिजी वेंदो नमाज़ी बणिजी वेंदो जॾहिं तव्हां में इहो फ़िक्र पैदा थियो त असांखे मरणो आहे असांखे क़ब्र में हलणो आहे पोइ तव्हां नमाज़ी बणिजी वेंदो पोइ तव्हां क़ुरान जा आशिक़ थी वेंदो पोइ क़ुरान ख़ुद बाताब थी वेंदो जॾहिं तव्हांजे दिमाग़ में मौत जो ख़्याल पैदा थियो नबी ने फरमायो जेको घटि में घटि ॾींहं में 20 दफ़ा मौत खे यादि थो करे ऐं मौत जी तयारीअ में थो लॻे नबी ने फरमायो हिनखे मुबारक हुजे इन मर्द खे इन माईअ खे अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे 20 दफ़ा हर रोज़ मौत खे यादि करण जे करे तयारी करण जे करे शहीद जी कतार नसीब फरमाए बिना हिसाब किताब जे जन्नत जो वारिस मालिक तो बणाए छॾे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त संभालियो पाण सियाणा थियो ख़बर ई नथी पए तुर्कीअ में ज़िलज़िलो आयो माण्हू पंहिंजनि बंगलनि में वेठा पंहिंजनि फ्लैटनि में वेठा पंहिंजनि मालातनि में वेठा इहा वीचारनि खे ख़बर ई न हुई त को हीअं लोॾो ईंदो 40 सेकंड ज़िलज़िलो आयो बंगला उन्हनि जा उन्हनि जे पंहिंजे मथां किरी पिया पंहिंजे मथां उन्हनि जूं फ्लैटां किरी पियूं मालातियूं पंहिंजे मथां उन्हनि जूं किरी पियूं वीचारा दॿिजी विया ॿुधायो थो वञे त 60,000 लाश निकिता आहिनि अञा जनाज़ा निकिरनि था अञा माण्हू दॿिया पिया हयात इंसान जी आहे ज़िंदगी इंसान जी आहे अलाए काथे असांजा वाद पटिया पिया इन डिशनि में इन टीवियुनि में इन टच मोबाइलनि में वाइड़ा थिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो कल्ह मूंखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो मुंहिंजी गाॾीअ जहिड़ी उन्हनि वीचारनि जी गाॾी आहे एॾो त ख़तरनाक हादसो थियो आहे हिकिड़ी वॾी ट्रक लोह सां भरियल उन गाॾीअ जे मथां किरी आहे एक्सलाए जे मथां अल्लाह जी ज़ात जो कसम मां उहो वीडियो ॾिठो अलाए छा पियो थिए मूंखे वीडियो ॾिसण सां सॼी गाॾी त ईअं चॿाड़जी वई आहे जीअं गिरोवात में चॿाड़बो आहे पर जेके हुन में माण्हू वेठा आहिनि उहे वीचारा बि ईअं चिथजी विया आहिनि जनाज़ा वीचारनि जा ॾिसण जहिड़ा न आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो ईअं रोडनि ते ईअं रस्तनि ते असांजे बाबे साईं जो वाक़ियो तव्हां असांजे साम्हूं आहे कीअं वीचारो बाबो साईं जाम शोरे में वाइद करे लूणी कोट मां निकितो आहे गाॾी हलाईंदो थो अचे हाजी साहब बाबा साईं सां गॾु आहे ॿियो छोकिरो मोहम्मद आहे उहो बि बाबा साईं सां गॾु आहे बाबा साईं कचहरी था कंदा अचनि बाबा साईं रस्ते में बोतलां था पींदा अचनि बाबा साईं रस्ते में बिस्कुट था खाईंदा अचनि पाण बाबा साईं गाॾी हलाईंदा हलाईंदा पिया आया होरे जलसो पीर मंगे में थेड़ीअ जे भरिसां वरी जलसो हो शिकारपुर में हबीबिया मदरसे में हाँ बाबा साईं राब्ते में हाज फरमायो मां अचां थो जलसा बि कंदुमि सुभाणे वरी मूंखे उमिरे ते वञिणो आहे ऐं बाबा साईं हिकिड़ी पंहिंजी घरवारी बि असांजी अमर बि उमिरे लाइ वठी पिया वञनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो ख़ुशीअ जी लहरी आहे कंहिंखे ख़बर ई न हुई त बाबा साईं घड़ीअ जा महिमान आहिनि ख़बर ई न पई ॿुधायो वियो त साईं मूंखे साहब जो एक्सीडेंट थी पियो आहे
अल्लाह अकबर कबीरा। ओ मजाजीजो जमीन पेर नडो निकरी वई। चऊं बोलो बाबा साईं हाँ पान गाड़ी हलाइंदा विया वरी मोटिया। हाँ जलसन ते जंदा बे दिहाड़े ते उमरे जी तैयारी आ। बोतलां पींदा दाजा बिस्कुट खाईंदा दाजा कचहरी कंदा दाजा। इहा गॾवार माण्हुनि खे बि ख़बर न आहे हाजी साहब खे बि ख़बर न आहे मोहम्मदिया खे बि ख़बर न आहे त साईं में को साहब कोई वीचारो बटन घड़ियुनि जो महिमान आहे या असांखे बि ख़बर न हुई त बाबा साईं बटन घड़ियुनि जा महिमान आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ट्रैक्टर टालीअ जो बहानो थियो गाॾी कंट्रोल खां बाबा खां निकिरी वई गंजी खेड़ीअ में ज़मीन में कल्टियूं खाईंदी वई। अल्लाह अकबर कबीरा बाबा साईं खे शहादत मिली। हाणे सागी गाड़ी आ बाबा भी मौजूद हाजी साहब भी मौजूद बे छोकरो भी मौजूद पर उन्हनि जी जिंदगी हुई तो थोड़ा मामूली धकड़ा हफ्ते में तैयार थिया घुमंदा फिरंदा पिया ऐं बाबा साईं वीचारे जो टेम पूरो थियो दुनिया जो जान छॾियो हलियो। कोई कंहिंजे वक़्त ते न मरदो हर को पंहिंजे वक़्त ते पाण मरदो। इज़ा जा अजलहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। अञा वॾी आवाज़ मांखे हिकिड़ो दोस्त खे ॿुधाए कराची में चई साईं इब्राहिम बस भरजी निकती माण्हू सां माण्हू सॼी बस खे भरे छॾियो। रस्ते में ओच ते ब्रेक लगी ब्रेक जो लगी त गाड़ी जे टायरों बस जे टायरों चिकट निकिरी आ धुआं निकिता। माण्हू रड़ियूं कयो छा थियो सभु भॼदा आया ॿुधाइनि पिया। चई साईं हीअं जो वञी देवर खे ॾिसूं त वीचारो दुनिया जे जान में आहे। ॾिसो अल्लाह जी कुदरत छड़ी उन जो मौत लिखियल हो त उहो ई मौत। ब्रेक कीअं लगी जेकॾहिं ईअं ई मरी वञे गाॾी हलाईंदे हलाईंदे देवर अटैक पइजी वियसि त सॼी बस कल्टी थी या बस काथे लगी आ त ॿिया माण्हू बि मरण आ पर कोई कंहिंजी जाइ ते चओ न मरंदो। हर को पंहिंजी जाइ ते पाण मरंदो पंहिंजे वक़्त ते पाण मरंदो। कुरान मजीद में अल्लाह फरमायो बेई अर्ज़न तमूद मा अल्लाह ताजे लाए मौत जी जाइ भी मुकर्रर कई आहे। टाइम तो ताजो मुकर्रर पर ताजे लाए जमीन जो टुकड़ो भी मुकर्रर फिलाणो फिलाणी जाइ ते मरदो फिलाणो फिलाणी रोड ते मरदो फिलाणो फिलाणी जमीन में मरदो। मौत जा माण्हू इंतजार में उते वेठा आहिनि। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करण आयो आहियां सभिनी खे इलाज करण आयो आहियां सभिनी खे मिंथ मेड़ करण आयो आहियां। अल्लाह जो वास्तो थो जल्दी कयो देर न कयो मौत जी तैयारी कयो पंहिंजे रब खे परचायो पंहिंजे अल्लाह खे रिझायो। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ सां जो अल्लाह जो कुरान मजीद सचो आ वॾी आवाज़ सां जो खुदा जो वास्तो केड़ा मां वाइज़ कया केड़ा किस्सा कया केड़ियूं कहानियूं कया।
कदुर कयो कुरान जे जलसे कदुर कयो हिन पंहिंजी ज़िंदगी जो हयाती जो हिकु दफ़ो मिली तो वरी न मिलंदो न विञायो टीवीन में पंहिंजी ज़िंदगी न विञायो ड्रामन में न विञायो फिल्मन न विञायो टच मोबाइल में न विञायो बेरोज़ात थी करे बेनमाज़ी थी करे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी ख़राब न कयो दुनिया आख़िरत वारी ओ मुंहिंजो भेनरियूं मां तव्हां सभिनी खे तव्हां भाइरनि खे गुज़ारिश थो कयां अल्लाह जो वास्तो तो संभाले वठो मेहरबानी करे रब रहमान जे दरवाज़े ते मोती जो पंहिंजे अल्लाह खे परचायो पंहिंजे अल्लाह खे रिझायो मल्लहुल मौला फलहुल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर जंहिंजो रब तंहिंजो सभु ओ मुंहिंजा अज़ीज़ो वमन यतवक्कलु अलल्लाह फहुव हस्बुहु पंहिंजे अल्लाह खे राज़ी कयो अल्लाह फरमाए थो मां तव्हांजे लाइ काफ़ी आहियां मेहरबानी करे संभालियो ओ बेनमाज़ियो नमाज़ पढ़ण लाइ तैयार थी वञो ओ बेरोज़ा तो मां मोदवाना गुज़ारिश मर्दन ऐं माइनि खे करणा हुआ मेहरबानी करे रोज़ रखण जे लाइ तैयार थी वञो ओ इत्काब खां परे भॼण वारो मेहरबानी करे इत्काब जी तैयारी कयो अलाए बे रमज़ान ताईं हयाती साथ ॾे अलाए न शैतान जे धोखे में न अचो त बे रमज़ान में इत्काब में वेंदा मां अमड़नि खे मां भेनरनि खे मां न्याणियुनि खे सभिनी खे तव्हां भाइरनि खे नौजवाननि टोड़नि सभिनी खे गुज़ारिश करायो आहे इत्काब में वेहो मस्जिदनि में वेहो घरनि में इत्काबनि जो अमड़ियूं भेनरूं इत्माम कनि वाह जो इत्काब जी इबादत में मज़ो आहे वाह जो इत्काब में अल्लाह राज़ी थींदो आहे वाह जो इत्काब में अल्लाह बाज नसीब फरमाईंदो आहे नबी ज़ैन फरमायो जेको इत्काब में वेंदो अल्लाह से कबूल पियल बिन हजन बिन उमरन जो सवाब तो नसीब फरमाए ऐं लैलतुल क़द्र वारी रात जो सवाब भी नसीब तो फरमाए अञा शाख बेता के ओ मुज़री बिरादरी वारो ओ बेन क़ौम सां ताल्लुक़ रखण वारो मेहरबानी करे ये ॾींहं मस्जिद लाइ वक़्फ़ कयो अल्लाह लाइ वक़्फ़ कयो पंहिंजे लाइ वक़्फ़ कयो पंहिंजे हिन नफ़ीस ऐं नाज़ुक जिस्म खे क़ब्र जे अज़ाब खां बचाइण जे लाइ जहन्नम जी बाहि खां बचाइण जे लाइ ये 10 ॾींहं मस्जिद जे हवाले कयो इत्काब जे हवाले कयो मन अल्लाह न इत्काब जे सदके रहम जी नज़र फरमाए जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत वारो बणाए छॾे ज़वाता अफ़नान فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां नबी सैयद पाण इत्काब में वेंदा नबी सैयद सब चो बख्शल बख्शायल जो छो वेंदा तव्हां असांखे शौक़ ॾिराइण जे लाइ पाण जॾहिं नबी साईं जी ज़िंदगी में आख़िरी रमज़ान गुज़रियो उन रमज़ान में नबी साईं 20 ॾींहं इत्काब में वेठा अल्लाह जा बानो तव्हां 10 ॾींहं नथा वेही सघो मस्जिदियूं रोवन थियूं वेचारी अल्लाह न इत्काब लाइ माण्हू था मिलनि मस्जिद खे न निमाज़ लाइ माण्हू था मिलनि मस्जिद खे रोए थी वेचारी मस्जिद
रोए तो कुरान मजीद जो कुरान मजीद के पढ़ण वारा नथा मिलन कुरान जे ॿुधण वारा नथा मिलन अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे मस्त ऐं मलंग थिया घुमंदा दावत रोहन जो रमज़ान जो रातियूं इबादत करण वारा नथा मिलन वतन दा नाइट क्रिकेटियूं खेॾंदा रात जो नौजवान छोकरा ओ पागलो ए रमज़ान जो महीनो रमज़ान जो रातियूं क्रिकेट लाइ न आहिनि रांद खेॾण जे लाइ न आहिनि रमज़ान जो रातियूं सजदनि जे लाइ हे रमज़ान जो रातियूं इबादत जे लाइ हे रमज़ान जो रातियूं रुकन क़याम करण जे लाइ नमाज़ पढ़ण जे लाइ क़ुरान जी तिलावत करण जे लाइ छा ते चढ़िया थिया हो छाजूं क्रिकेटियूं छा भला 11 महीना तव्हांखे क्रिकेट जो टाइम नथो मिले तव्हांखे जी रमज़ान जो महीनो मिलियो आहे ओ पागलो पाण संभालियो नौजवानो पाण संभालियो हे वक्त तो इन रातनि में क्रिकेट न खेॾो मस्जिद में अचो मामड़नि भेनरनि खे अर्ज़ु कयां मुसलन ते बीहो क़ुरान जूं लोलियूं जो पंहिंजो रब परचायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्स वल कमर बिहुस्बान वन्नज्म वश्शजर यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्ला तत्गौ फिल मीज़ान वक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ॾिनरियो हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे मां मथे ते थो रहां हूअं त नबी साईं रातनि में जागंदा हा पर अम्मा आशा फरमाए थी रमज़ान में त सफ़ा नबी साईं रातनि जो न सुम्हंदा हा सॼी सॼी रात मां नबी साईं खे ॾिसंदी नमाज़ में साईं जा पेर मुबारक सुॼी वेंदा हा सॼी सॼी रात नबी साईं रमज़ान वारे में नमाज में कुरान जी तिलावत कंदा बिन बिन रकातुनि में नबी साईं सॼे कुरान शरीफ़ जो ख़त्मो पूरो करे वठंदा अॼु अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे नथी वणे नमाज नथो वणे कुरान मजीद नथो वणे दीन नथो वणे इस्लाम नथो वणे कलमो भी भरण नथो अचे मुसलमान चङा भला कलमो सही नथा पढ़ी सघनि चङा भला मुसलमान जिन खे नमाज़ जे फर्ज़नि जी ख़बर न चङा भला माण्हू जनाज़े नमाज़ जी पढ़ण जी ख़बर न आहे चङा भला माण्हू जनाज़े नमाज़ जी दुआ जी ख़बर न आहे चङा भला माण्हू ईदनि जी नमाज़ जी पढ़ण जी ख़बर न आहे ईदनि जी तकबीर जी ख़बर न आहे ओ मुसलमानो छा थी वियो आहे तव्हांखे चङा भला माण्हू बाथरूम में वञण जी दुआ नथी अचे बाथरूम मां निकिरण जी दुआ नथी अचे चङनि भलनि खे अल्लाह अकबर कबीरा हा दीनदारी न आहे दुनियादारी तमाम घणी अची वई आहे मुसलमाननि में अॼु दीन मुसलमाननि में लभे नथो दीन वेचारो यतीम थी वियो आहे दीन वेचारो लावारिस थी वियो आहे अॼु नाले जा प्यारे नबी मोहम्मद करीम जा आशिक़ था नज़र अचनि अॼु नाले जा हज़रत अली मुर्तज़ा जा परवाना था नज़र अचनि अॼु नाले जा हुसैनी सॾाइण वारा पिया नज़र अचनि अॼु नाले जा आल बैतनि जा हुबदार सॾाइण वारा था नज़र अचनि अॼु नाले जा पीरनि फ़क़ीरनि वलियनि
कुतुब हुस्न अफ़ज़ालन जा परवाना नज़र ता अचनि अॼु नाले जा पीरान पीर साईं अब्दुल क़ादिर जीलानी कुतुब रब्बानी जा आशिक़ ता नज़र अचनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत पीरान पीर एॾो त अल्लाह जो परवानो एॾो त मस्जिद जो आशिक़ एॾो त नमाज़ जो परवानो क़ुरान जो आशिक़ जो अल्लाह जी ज़ात जो कसम किताब में थो अचे हज़रत पीरान पीर 40 साल रातनि जा इशा वारे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ाई छो त नमाज़ इशा जी पढ़ी हज़रत पीरान पीर सुम्हंदो न हो निंड न कंदो हो आराम न कंदो हो सॼी सॼी रात मस्जिद में सॼी रात क़ुरान जी तिलावत में सॼी रात सजदन में रुकन में वरी न साॻी वुज़ू सां फजर जी नमाज़ बि अदा कराईंदो हो इहा हज़रत पीरान पीर जी मोहबत हुई नमाज़ सां इहा हज़रत पीरान पीर जी मोहबत हुई अल्लाह सां सजदन सां रुकन सां वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाज यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान जा सच्चा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां अल्लाह जो वास्तो तो संभालियो सियाणा थियो वक़्तु तो सच्चा नबी साईं जा आशिक़ थियो जो इंशाअल्लाह सच्चा हज़रत अली जा परवाना थियो जो इंशाअल्लाह सच्चा पीरान पीर जा मुरीद थियो जो इंशाअल्लाह असां दे इल्ज़ाम दाणन दे नथा मञनि प्यारे नबीअ खे हेॾे निहारियो हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आ असां सभु नबी साईं जा आशिक़ वेठा आहियूं असांजी सॼी जमात नबी साईं जी परवानण आहे सॼी जमात नबी साईं जी पतंगियाणी आहे माण्हू भुलाइनि था बाबा हे देवबंदी हे वहाबी हे जमियत वारा नबीअ खे नथा मञनि मां तव्हां खां पुछा थो कयां हिकिड़ो सुवाल थो कयां छा जेकॾहिं हिन जमात में जमियत उलमा इस्लाम में देवबंदन में वहाबिन में नबी साईं जी गुस्ताखी हुजे बेअदबी हुजे छा मुंहिंजो मिठड़ो नबी मुंहिंजो सुहिणो नबी मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद करीम पंहिंजनि गुस्ताखनि खे निंड में पंहिंजो दीदार कराए ॻाल्हायो ई नथा हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आ अल्लाह जी ज़ात जो कसम आ असांजे केतिरनि आलमन हाफ़िज़न तालिबन कारकुनन जमियत वारनि खे अल्लाह साईं पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार नसीब फरमायो हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आ मां मथे ते बि रखी मौलाना अब्दुल क़ादिर रिंद तव्हां ॾिठो ॿुधो था मूंखे यादि आहे शिकारपुर में आयो सदर वारे इलाइक़े में मौलाना अब्दुल क़ादिर रिंद साहब हीअं क़ुरान शरीफ़ खईं अल्लाह जी ज़ात जो कसम अॼु बि वक़्तु मुंहिंजे ज़हन में फीड लॻो पियो आहे खणी क़ुरान शरीफ़ मथे ते रखी चई दा मूंखे मां क़ुरान मजीद मथे ते रखी कसम ऐं साख सां थो चवां त प्यारे नबी मोहम्मद करीम निंड में पंहिंजो दीदार करायो आहे अञा वॾे आवाज़ सां ऐं पोयां लफ़्ज़ अचे ॿुधो पोयां लफ़्ज़ अचे जेकॾहिं मां कूड़ थो हणां इन क़ुरान ते इन कसम ते इन साख ते मुंहिंजो मुंहुं फिरी वञे मां तव्हां खां पुछा थो कयां कूड़ो माण्हू ईअं क़ुरान मजीद मथे ते रखी ऐं एॾा वॾा लफ़्ज़ चवंदो ॻाल्हायो ई नथा ऐं टी वरी ॻाल्हि कहिड़ी कई अजीब ॻाल्हि चवंदा जेके पाण खे आशिक़े रसूल सदाईं वेठा आहिनि इहो क़ुरान मजीद पियो यको साईं खे मथे ते हीअं ते जेके पाण खे आशिक़े रसूल सदाईं वेठा आहिनि असांखे गुस्ताखे रसूल था सॾनि मां चयो उन्हनि खे चैलेंज थो ॾियां त उन्हनि मां हिकिड़ो माण्हू हीअं क़ुरान मजीद मथे ते रखी कसम ऐं साख सां चवे त मूंखे निंड में प्यारे नबीअ जो दीदार थियो आहे त मां जमियत खे छॾे उन्हनि जी जमात में ऐलान करण लाइ तयारु आहियां ख़ुदा जा बानो कुझु संभालियो सियाणा थियो मौलाना सनाउल्लाह जतोई कहिड़ी जमात जो ॻाल्हायो ई नथा
जमियत जो रिपड़ीअ में जलसो गंबट जे भरसा मां उन जलसे में स्टेज ते वेठो मौलाना सनाउल्लाह जो तो वायदो कंदे कंदे कसम कई जे मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आ मूंखे 4 दफ़ा जे निंड में प्यारे नबी जो दीदार थिया खुदा जा मानो कुछ सोचो ये तकड़ में तहां भी हमला था कयो हेड़ा वाह भी हेड़ा कटड़ू वरी ठोड़ू अलाए केड़ा केड़ा नाला रखन अब अग दियो असांखे गारी ताजू लता असांजा सीना तां कावड़ न कंदा असां तव्हांखे सम्झाईंदा अर्जुड़ो कंदा वाह नथा वञन देवबंदी वाह भी नबी के कियां नथा मञूं अल्लाह जी ज़ात जो कसम असांजो अक़ीदो ईमान आ जे जाए ते नबी सईजन रोज़े अतर में आराम पज़ीरन अल्लाह ताला इन ज़मीन जी टुकड़ीअ जो मान पंहिंजे अर्श खां ई मथां करे छॾियो अञा नथा मञूं नबी सही खुदा जा बानो पाण संभालियो असांजो वालिद मोहतरम तव्हां ॾिठो ॿुधो अल्लाह मांगे हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो चई साईं इब्राहिम कारी साहब मेहर जो मांगे चई साईं इब्राहिम 1980 जी ॻाल्हि आहे साईं मेखे साहब जी जवानी आहे फरीदाबाद में साईं मेखो साहब वाइद लायो आहे चई मां मेहर मूं साइकिल हलाईंदो हलाईंदो वञी फरीदाबाद पुगुम वाइद कंदे कंदे साईं मेखे साहब हीअं क़ुरान मजीद खणी मथे ते रखी चईंदो फरीदाबाद वारो हाणे मुंहिंजे ज़ुबान ते ॻाल्हि चढ़ी आई आहे त कयूं थो वञां मांखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार थियो ऐं फरमायो ओ मौलाना अब्दुल रज़ाक मेखा साहब तू जॾहिं भी कुरान मजीद पढ़ंदो आहीं अल्लाह ताला मूंखे पंहिंजी कुदरत ज़ात जो कुरान मजीद रोज़े अतर में मूंखे ॿुधाईंदो आहे ओ मेखा साहब जेतिरो थी सघई वाइद में कुरान जी तिलावत घणी कंदो कर वाइद में कुरान घणो पढ़ंदो कर वाह जो तुझे कुरान मजीद जे ॿुधण में मूंखे मज़ो मिलंदो आहे वाह जो आराम मिलंदो आहे तुंहिंजूं लोलियूं मां रोज़े अतर में मां गुंबद ख़ज़रा में ॿुधंदो आहियां ओ मेखा साहब घणे मां घणो कुरान मजीद पढ़ंदो रहंदो कर फ़क़रऊ मा तयस्सर मिनल कुरान अदा जे करे गुस्ताखी हुजे असां में पोइ नबी साईं शो दीदार कराए मौलाना मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारा बुजुर्ग तव्हांखे ख़बर आहे हाणे वीचारो फोत थी वियो अल्लाह वॾो बुजुर्ग हो तमामु चई त मूंखे दोस्त ॿुधाए पियो जुनेद नालो त उमराणी आहे बाबा जो आशिक़ आहे एॾो जो आहे नवाब शाह जे पासे जो मूंखे चई त साईं इब्राहिम साईं मेखो साहब आयो मूॾे चई त साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारो बुजुर्ग उमरो करे आयो आहे हल त हुनखे मुबारक ॾियो चई जॾहिं असां हुते वञी पुगास साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारो वॾी उमिरि वारो ओड़ो ज़ईफ़ो ॾिठे मेखो साहब अचे थो यकदमि उथी बीठो ऐं भाकुर पाते चई साईं अब्दुल रज़ाक मेखे साहब खे ऐं चुमी ॾिनेसि निरड़ ते चयसि त मेखा साहब मिठड़े नबी मोहम्मद करीम तोॾे सलाम मोकिलिया थी अञा आस्ते लागे सुभान अल्लाह त चई साईं मेखे साहब अचे साईं कीअं नबी साईं सलाम मोकिलिया चई मेखा साहब मां वेठो रोज़े अतर जे साम्हूं बाबा खे अदा चवंदो अदा मेखा साहब मां वेठो रोज़े अतर जे साम्हूं रोज़े जो दीदार भी कयां पियो सलाम भी पढ़ां पियो ईअं पढ़ंदे पढ़ंदे मूंखे निंड अची वई झुटको अची वियो मिठड़े नबी मोहम्मद करीम पंहिंजो दीदार करायो ऐं फरमायूं त मोहम्मद हसन तोॾे मेखो साहब ईंदो मुबारक जे लाइ उनखे मां मोहम्मद करीम जा सलाम पेश कजां अल्लाह त चई मां साईं मोहम्मद हसन फरमायो त मां नबी साईं खां पुछा कई त साईं भला ॿियनि जे लाइ सलाम नथा ॾियो साईं मेखे साहब लाइ
चंजन मिखो साहब मुझे ॾाढो पसंद आ जॾहिं भी मिखो साहब मुझे घर वारन जा नाला खणंदो आ वडे इज्जत ऐं मान ऐं शान सां खणंदो आ मुझे मिखे साहब जो इहो अंदाज़ ॾाढो पसंद ईंदो आ इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लुइनू फिद्दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम अञा आस्ते था कयो लगे तो बेनरी तव्हांजी लो थी वई आहे लगे तो यूपीएस तव्हांजो टी टी थो करे लगे तो बुख पासा वरता अथव पेट में कुरपुर हलेव थी वरी आवाज सां जो सुभान अल्लाह मां जल्दी जान छॾण वारो आहियां बस हाणे देर नथो कयां मां तव्हां खां वधीक थकल आहियां ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाउ माण्हुनि जे चवण ते न लॻो ये जमात प्यारे नबी मोहम्मद करीम जे आशिक़नि जी जमात ये जमात प्यारे हज़रत अली मुर्तज़ा मुर्शिद साईं रब साईं आका साईं जे मस्ताननि जी जमात ये जमात हज़रत पीरान पीर जी पतंग जमात ये जमात सभिनी खे मञींदी आहे नबी साईं खे बि मञींदी आहे हज़रत अली खे बि मञींदी आहे पंजतन खे बि मञींदी आहे चइनि यारनि खे बि मञींदी आहे 12 इमामनि खे बि मञींदी आहे ये जमात सभिनी पीरनि ऐं फ़क़ीरनि कुतुबनि ऐं गौसनि ऐं अब्दालनि खे मञींदी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा भाइरो हे क़ुरान मजीद मुझे मथे दिया ये जमात मनींदी सब खे आ पर ये जमात चवंदी आ सॾु कयो त हिकिड़े अल्लाह साईं पुकारियो मदद लाइ त हिकिड़े अल्लाह साईं छो त जाते काथे हाज़िर नाज़िर आहे त हिकिड़ो अल्लाह आहे जाते काथे मौजूद आहे त हिकिड़ो अल्लाह आहे मुश्किल कुशा आहे त हिकिड़ो अल्लाह आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो रब पाण फरमायो नानो अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह फरमायो मुंहिंजा बानो ओ मुंहिंजूं बानियूं तव्हां खां साह वारी लुकीअ वारी रग परे आहे मां अञा वेझो ऐं करीब आहियां अल्लाह फरमायो वमाकुम ऐनमा कुंतुम जाते काथे तव्हां सां गॾु आहियां त मां अल्लाह जी ज़ात गॾु आहियां मुझे प्यारो नबी मुझे सोहणो नबी पंहिंजे रोज़े हथर में आराम पज़ीर आहे ओ हज़रत अली खे मदद लाइ सॾण वारो हज़रत अली शाह नजब में इराक़ में पंहिंजे तुर्बत में आराम पज़ीर आहे हज़रत पीरान पीर खे मदद लाइ सॾण वारो हज़रत पीरान पीर पंहिंजी तुर्बत में बगदाद में आराम पज़ीर आहे अल्लाह फरमाए तो लहुम हाँ रब फरमायो ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामह व हुम अन दुआइहिम गाफ़िलून अल्लाह फरमायो ॿियनि खे सॾे पंहिंजो वक़्तु न विञायो ॿियनि खे सॾे पंहिंजो ईमान न विञायो हाँ मूंखे सॼो मां तव्हां सां गॾु ई गॾु आहियां तव्हां हिकिड़ा हो त ॿियो मां तव्हां सां गॾु तव्हां ॿ ॼणा हो त टियों मां तव्हां सां गॾु तव्हां 3 ॼणा हो त चौथों मां तव्हां सां गॾु आहियां तव्हां 4 ॼणा हो त 5 मां तव्हां सां गॾु आहियां तव्हां 5 ॼणा हो त 6 मां तव्हां सां गॾु आहियां जिथे भी का भी तकलीफ़ अचे का भी परेशानी अचे को भी मसइलो तव्हां सां पेश अचे अल्लाह फरमायो मूंखे सॼो मां ई जीव करण वारो आहे कुल अवदुर्रहमान अय्यमा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफित बिहा
वब्तग़ बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तख़िज़ वलदा वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुन लहू वलिय्युम मिनज़-ज़िल्ल वकब्बिरहू तकबीरा। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां। अज़ीज़ो असां मञींदा सभु कयूं पर सॾींदो हिकु रब खे आहे। असां हिकिड़े अलाह खे सॾींदा आहियूं। अॼु रातो कुझु हिक खे ई सॾींदा। सभु बरहक पंहिंजी जाइ ते आहिनि पर मददगार केरु, मुश्किल कुशा केरु, हाजत रवा केरु, पुटनि ॾियण वारो केरु, नियाणियुनि ॾियण वारो केरु, नफ़ो नुक़सान कंहिंजे हथ में, इज़त ज़िलत कंहिंजे हथ में, मौत हयाती कंहिंजे हथ में। मुंहिंजा अज़ीज़ो ईमान पंहिंजो बचायो, तंहिंजे करे पाण संभालियो, तौहीद पाण में पैदा कयो, रमज़ान जा रोज़ा रखो, नमाज जी पाबंदी कयो, क़ुरान जा आशिक़ थियो, महिरबानी करे दीनदार बणिजो, दुनिया में भी आबाद आख़िरत में भी अल्लाह साईं तव्हांखे सोन जे बंगलनि जो वारिस ऐं मालिक बणाए छॾींदो। ॿुधो हाणे आख़िरी बायत दुआ करो। जिन खे क़ुरान मजीद वणे तो वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। अञा ईमानी जज़्बे सां ओ क़ुरान मजीद में अल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार युहल्लून फ़ीहा मिन असाविर मिन ज़हब मिन असाविर मिन ज़हबिन वलुलुअ वलिबासुहुम फ़ीहा हरीर। अञा आस्ते लॻियो, आस्ते कदो तो पोइ मां सॼी राति रोलींदोमांव। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह, वॾे ईमानी जज़्बे सां जो सुभान अल्लाह। तौहीद पैदा कयो, नमाज जा पाबंद थियो, क़ुरान जा आशिक़ नेकोकार बणिबा वञो। अख ॿूटदा वञूं त अल्लाह फरमायो क़ब्र भी बिश्त जो बाब, आखिरत में भी अर्श जी शान नसीब किया। आखिर सोन जे बंगलनि जो वारिस मालिक बणाया। सोन जे नहरनि मां खीर वियापी पियारिया, माखियूं खाराया, शरबत पियारिया, पानी पियारिया। ओ ईमान तजरियान फीहिमा ऐनान तजरियान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जिनके कुरान जो करंट लगे तो वॾी आवाज़ सां, जिनके कुरान मजीद असर करे तो वॾी आवाज़ सां, जेके कुरान जा आशिक़ वेठा वॾी आवाज़ सां, जेके प्यारे नबी जा परवाना वेठा वॾी आवाज़ सां, जेके हज़रत अली जा दीवाना वेठा वॾी आवाज़ सां, जेके असहाबनि जा परवाना वेठा वॾी आवाज़ सां, जेके हुसैनी वेठा वॾी आवाज़ सां, जेके सही माना में मिठड़े नबी मोहम्मद करीम वारे रस्ते ते हलण जे लाइ तैयार हो, वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। अल्लाह साईं सभिनी खे नबी साईं वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायां। मां बि ॾाढो थकल आहियां, ॾाढो सफ़र कयुमि। चवंदा न गई त भाव न त मणनि खे मोट, अकुल वारे जे लाइ इशारो ई काफ़ी आहे।
तंहिंजे करे क़ुरान मजीद मां ढो त न थींदो। क़ुरान शरीफ़ मोमिन जे लाइ ईअं आहे जीअं हेॾे नियारियो जीअं मच्छीअ खे पाणीअ में आराम मिले, ईअं क़ुरान मजीद जे ॿुधण सां मोमिन खे आराम मिलंदो आहे। मुनाफ़िक़ तड़पंदो आहे। तव्हां सभु मोमिन आहियो, महिरबानी करे मुंहिंजे मारूज़ात ते नज़र सानी रखिजो, दीनदार बणजण जी महिनत कयो। मां दुआ गो आहियां अल्लाह ताला तव्हां असांजे वेहण खे क़बूल फरमाए, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला भाउ अब्दुल हफ़ीज़ जी महिनत क़बूल फरमाए।